ज़िले खैरपुर जो इलाइक़ो आहे अछड़ो थर, उते असीं मौजूदु आहियूं। थर जेको आहे सो उहो फितरी सूंह जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे। ऐं उते असीं तव्हांखे जेको आहे सो मच कचहरी जेका हिते मुनक़द थी आहे उहा बि ॾेखारींदासीं। ऐं हिते थर वासी जेके आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते थर में जेके आहिनि सो उन्हनि खे कहिड़ा मसइला मसाइल जेके आहिनि उहे पेश अचनि था ऐं उहो ही हिते थर में ज़िंदगी जेका आहे उहा कीअं पिया था गुज़ारे। असां वटि का बि बुनियादी सहूलियत न आहे। अॼु दुनिया तरक़ी करे पई, असांजा गुलनि जहिड़ा बचड़ा तालीम जे जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। न तालीम आहे, न सिहत आहे, न रोड आहे, न बिजली आहे, पर दुनिया मंझि जेका बि ज़िंदगी में बुनियादी सहूलियत खपे उहा हिते अछड़े तरह बिल्कुलु कोन आहे। जेके बि हुकूमतूं आयूं वयूं ख़ैरु आहे। बाक़ी हिते असां पंहिंजे ॻोठाणनि नंढड़ी हिकिड़ी कोशिशि करे हिकिड़ो नंढो स्कूल हलायूं पिया, प्राइवेट तौरु ऐं मदरसो आहे उहो हलायूं पिया। बाक़ी जेका अचु वञु असांजी आहे असां सिर्फ़ु सागड़ ज़िले सां आहे। त हल्के खिपरे मां खाधे पीते जूं शयूं हुजनि या को असांजो माण्हू बीमार थिए त बि खिपरे वञे थो, पर आहे इहो त असांजो जेको ज़िलो आहे खैरपुर आहे। तइलीम त का बि आहे कोन। सिहत जे हवाले सां ॾिठो वञे त हिते बिल्कुलु अहिड़ी का बि सिहत जे हवाले सां फैसिलिटी आहे कोन्हे। ऐं असां हुकूमत खे इहे अपील था करियूं त हिन अछड़ो थर में बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जीअं स्कूल आहे, अस्पताल आहे या रोड रस्ता वग़ैरह आहिनि। असांखे स्कूल खपे, तालीम असांजो हक़ आहे, असांखे तालीम। थर वासियुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त हीअ थर जेको सिंध जी हिकिड़ी फितरी सूंह आहे ऐं थर जा माण्हू जेके आहिनि उहे बिल्कुलु सादा सबाजड़ा माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि सिंध हुकूमत खां गुज़ारिश कई आहे त असांखे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। छो त हिते बीमारी जी जेका सूरत जेका आहे असां ॾिठी आहे त हितां खां जेको आहे 100 किलोमीटर परे जे मुफ़ासिले ते जेको आहे हिते खिपरो शहर जेको आहे लॻे थो को माण्हू बीमार थिए थो या कजे औरत खे जेकॾहिं का डिलीवरी थिए थी या ॿियूं कोई अहिड़ी जेकॾहिं बीमारियूं थियनि थियूं त उते उनखे खणी था वञनि, उठनि जे ज़रिए खणी था वञनि। हिते उन्हनि खे पहुचंदे ई कुझु माण्हू जेकॾहिं रस्ते में ई जेके उन्हनि जा जेके आहिनि उहे हिन दुनिया खे छॾे था वञनि। इन जे लिहाज़ सां रस्ते जी बि जेका सहूलियत जेका आहे उहा बि हिते घणी घटि आहे। हिननि सिंध हुकूमत खां आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हीअ जेका अछड़ो थर जेको आहे उन जा जेके पसमंज़र वारा जेके इलाइक़ा जेके आहिनि उते जेके बुनियादी सहूलियतूं ॾेई करे हितां जे इलाइक़नि जे वासियुनि मां बेचैनी जेका आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, अछड़ो थर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।